इंगोरजा मां ख़बर वासा शेयर कंदासीं। कारखाननि जे मालिकनि पारां फुटियूं ख़रीद न करण ख़िलाफ़ आबादगारनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगारनि सखी नासिर शाह गेट खां रैली कढी इस्लाम कॉटन फैक्ट्री आॾो धरणो हणी नारेबाज़ी कई। फुटियुनि जे कारखाननि जे मालिकनि फुटियूं ख़रीद करण खां जवाब ॾेई छॾियो आहे। एहतजाज कंदड़नि इहो चयो आहे। इंगोरजा मां ख़बर वासा शेयर कयूं पिया। कारखाननि जे मालिकनि पारां फुटियूं ख़रीद न करण ख़िलाफ़ आबादगारनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगारनि सखी नासिर शाह गेट खां रैली कढी इस्लाम कॉटन फैक्ट्री आॾो धरणो हणी नारेबाज़ी कई आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त फुटियुनि जे कारखाननि जे मालिकनि फुटियूं ख़रीद करण खां जवाब ॾेई छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल जब्बार चांग खां। अब्दुल जब्बार, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, अवांखे ॿुधाईंदो हलां त हिंगोरजा रसूलाबाद शाह जी मशीन समेत तालुके सूबे जा समूरा फुटियुनि जे कारखाननि जा गेट बंदि करे मक़ामी आबादगारनि खां फुटियुनि जी ख़रीदारी बंदि करण जे ख़िलाफ़ आबादगारनि ऐं हारियुनि करम सामजो मुजीब आज़ाद बेलार जमील सतो तारिक सतो वली मोहम्मद सतो जी अॻुवाणी में सखी नासिर शाह गेट खां एहतजाजी रैली कढी इस्लाम कॉटन फैक्ट्री जे आॾो एहतजाजी धरणो हणी फैक्ट्री इंतज़ामिया जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम लॻायो त फुटियुनि जे कारखानेदारनि गुज़िरियल 3 ॾींहनि खां मक़ामी आबादगारनि खां फुटियूं ख़रीद करण खां जवाब ॾिनो आहे ऐं फैक्ट्री जा दरवाज़ा बिल्कुलु बंदि करे छॾिया आहिनि, जेको वॾो ज़ुल्म आहे। हिननि चयो त मुस्तक़बिल 2 हफ़्तनि खां फुटियुनि जी ख़रीदारी ते आबादगारनि जे फी मण ते 5 खां 10 किलो कटौती कई वई आहे। कारखानेदारनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ डीसी खैरपुर ऐं ॿियनि वतवरनि खे शिकायतूं पिण कयूं आहिनि, पर हुननि जो अज़ालो न थी सघियो आहे। हिन वक़्तु कारखाना बंदि करे फुटियूं ख़रीद करण खां खुदो जवाब ॾिनो आहे। हिननि सूबाई वज़ीर ज़राअत खां मुतालबो कयो त कारखानेदार। ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल जब्बार चांग अपडेट करण जे लाइ।